नाज़िम वाही पांदी में हादसे बाद नौजवान माज़ूर बणिजी वियो आहे। वारसन संदसि इलाज लाइ सहायता जी अपील कई आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था आसिफ जमाली जी रिपोर्ट में। नाज़िम असां हिन वक़्तु वाही पांदी जे बेवा औरत पीरसन अमड़ रहीमा खोसो के घर में मौजूद आहियूं। पीरसन रहीमा खोसो जो वाहिद कमाईंदड़ पुट 3 महीना अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थी पियो, जेको हिन वक़्तु हिकिड़े खट ते पियल आहे ऐं हू इलाज कराइण खां लाचार आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अबा मुंहिंजे पुट खे 3 महीनो आहे, 4थो महीनो राति बीहंदो, माना मुंहिंजो एक्सीडेंट थियो आहे। माना मां पिंदी इलाज कराईंदी थी त पर हींअर मूंखे उहा वसियत कान्हे जो मां बचे जो इलाज करायां। मुंहिंजो आहे न आहे दुनिया में इहो ई आहे जेको मूंखे कमाए खाराए थो। माना मुंहिंजी बि का वाह न वसीलो न मिट न माइट न सौट न मसात केर बि मूंखे कोन्हे को। इन जे सहारे पई आहियां, अलाह जे आसरे इन जे सहारे पई आहियां। मूंखे माना सम्झी हींअर जो किरियो आहे त हींअर केरु कराए। हींअर पिनी मां मस्जिद में चंदा कदमि, कल्ह बि मस्जिद में चंदो कदमि, अॻिले जुमे ते बि मस्जिद में चंदो कदमि। जेके माण्हुनि को 2 रुपया पुॼंदा, बाक़ी हाणे ॿाहिरि माण्हुनि खे मीडिया ते जेको ॿुधनि था त उहे ॾिसनि था, उहे मूंखे मदद ॾियनि ॿाहिरियां माण्हू। त मुंहिंजे पुट जो इलाज थिए जीअं माना 3-4 महीननि जे अंदर में उथी खड़ो थिए त को घोड़ी जे वसीले हले किथे कमाए करे। माना सम्झ हींअर त मूं वटि का ताक़त ई कान्हे का, केर बि मुंहिंजो कोन्हे खोला सघे। घर मुंहिंजो ॾिसो कखां घर आहे मुंहिंजो, को बि गर्भ में बि माना पधरे ते वेठी आहियां। जे मोए ग़रीब जी हिमायत कंदो त अबा अलाह तव्हांखे बि आबाद कंदो। मां बेरन साल जी कंदो पोइवारी त अलाह तव्हां को आबाद कंदो बाबा साईं। माना जेके बि ॿुधो था। कराची वियासीं, कराची थोरो घणो इहो इलाज कयूं असांजो जेको पेर जो, उतां वरी दवा लिखी ॾिनऊं। दवा असां प्राइवेट में वरिती। जेके माना 2 रुपया हुया असां वटि पंहिंजा, उहे खपाए माना पूरा कयासीं। इलाज में हेॾे होॾे ऑपरेशन जामशोरे थियो, उन में असां पूरा थी आयासीं। हाणे माना ॿियो चक्कर आहे। अम्मा वीचारी मुंहिंजी माउ आहे, उहा जेका पिने थी करे थी, उन जे करे असांजो इलाज थिए थो। उन खां वधीक अलाह खां वधीक माउ खां वधीक मुंहिंजो हिते न चाचो आहे न मामो आहे न केर बि न आहे जेको मूंखे 2 रुपया ॾिए। हाणे पिनी सिनी मां हर रोज़ त माण्हू पिधण में बि कोन ॾींदा न। त आख़िर माना असां हुकूमत खे बि अपील था कयूं ऐं जेके माण्हू नेट असांजो ॾिसनि था, टीवी ॾिसनि था, असांखे महिरबानी करे माना मदद कनि जीअं 3-4 महीननि में मां उथण जहिड़ो थी वञा। महिरबानी करे असां ते थोरो कनि, अलाह जे सदके कनि, उन जे सदके असांजी मिड़ई मदद कनि। रहीमा खोसो जो चवणु आहे त हीउ मुंहिंजो वाहिद पुट हुयो जेको सॼे घर जो ख़र्च कंदो हो। हिन वक़्तु हू हिकिड़े बिस्तरे ते 3 महीननि खां वठी पियल आहे। मां हिन जो इलाज कराइण खां लाचार बणियल आहियां। हिननि सरकार ऐं सरहदी वारनि खां मुतालबो कंदे इहा घुर कई आहे त मुंहिंजे पुट जे इलाज में मुंहिंजी मदद कराए, मुंहिंजी बेचैनी दूर की वञे। कैमरामैन मधोज थेम सां गॾु आसिफ जमाली, KTN न्यूज़ वाही पांदी।